अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला उम्मीद कयां तव्हां सभु ठीक ठाक खैरियत सां हूंदो। दोस्तों रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। तव्हां पापनगर ॾिसी रहिया आहियो। पापनगर ड्रामो बहितरीनु हली रहियो आहे ऐं तव्हां ख़ुशख़बरी ॾींदो हलां त रियासत ड्रामो ईद खां पोइ जी स्टार्टिंग आहे। जी हाँ दोस्तों, जेको तव्हांजो फेवरेट ड्रामो आहे रियासत, ईद खां पोइ उहो लॉन्च थियण वारो आहे ऐं जेका बि रियासत ड्रामे जे इंतज़ार में आहिनि उन्हनि जे लाइ हीअ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। ईद बि अची वई आहे दोस्तों। बाक़ी रही पंहिंजा वेरी जी, हाणे हसीना बेगम फाथी आहे, सियाणो कां बेटंगो फासंदो आहे, सॼो खूननि जो शक फिरी घिरी हसीना बेगम ते अची वियो आहे। ऐं होॾां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो पापनगर ड्रामो बि बेहद दिलचस्प बणिजी चुको आहे। तमामु जल्द पापनगर ड्रामो बि अंत थींदो ऐं इन में ज़ालिमनि जो बि अंत कयो वेंदो, जीअं बलाज खान जहिड़ा। ऐं हाणे नवें ड्रामनि जे बि ॿुधूं था, तमामु जल्द ख़बर अचण वारी आहे। तव्हां सां असां शेयर कंदासीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टेक यूट्यूब चैनल जा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। हिन वीडियो खे अगरि तव्हां ॾिठो आहे महिरबानी हाणे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।